बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजी नथी मारवी तुंहिंजो अल्लाह भी आहे। 100 वरनि जा ॾुखड़ा हिकु लहज़े मंजिल आहे। अहिड़ो ई अल्लाह आहे जो माग रसाईंदो मारी खे। दोस्तो हुई मुंहिंजी ओताग ठहियल ही बरसात जे सबबु उनजे तबाही जा मंज़र मुंहिंजे घर में भी तमामु घणी बरसातनि जे मींहं जे कारण जेका बर्बादी थी आहे। अल्लाह साईं माफ़ी ॾिए। हर जहान लाइ दुआ आहे अल्लाह आहे के ॾींहं कंहिंखे न ॾेखारे। बिल्कुलु कुझु न आहे बचो। ही दीवार ख़तमु, ही गेट, ही घिटी, घिटियुनि में पाणी पी वियो आहे। कोट ख़तमु थी विया, ही किरिया पिया आहिनि। अचो मां तव्हांखे थोरो अंदरि वठी हलां। ही ओताक, ही घिटी, बाथरूम हंधो हंधो टुटी पिया आहिनि। ही मुंहिंजो ओताक जो कमिरो ठहियलु हुयो। अंदरि नथो वञी सघां तमामु। वरी बि मां तव्हां दोस्तनि खे ॿाहिरों ज़मीन पोयों भित ख़तमु। ही मुंहिंजो दुकानु ठहियलु हुयो उहो ख़तमु थी वियो। ही पासे जी दीवार, ही ठुल ॾिसी सघो था। हिते छना ठहियलु हो, किरी पियो। ही अॻियों उताक वारे दुकान जो पोयों हिसो वॾो ॾार पइजी वियो आहे, तमामु ख़तरनाक। ही पोइ हिते हाल ठहियलु हो मुंहिंजो ग़रीबाणो, ख़तमु थी वियो सॼो। अॻियों उताक वारी इहा परते घिटी ॾिसी ओरियों आयो आहियां पोएं पासे उताक जी। ही विचों जेको दीवार भॼी पई आहे या घर जी ही औरते ही घर जो हिसो हो। ही मुंहिंजे घर जो कोट बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे। ही मुंहिंजे बाबा साईं जे हथनि जा कोट ठारायल हुया, 30-35 साल हलिया। हिन बरसातनि जे तबाही जे करे मींहं जी तमामु तेज़ी कोटुनि खे ख़तमु करे छॾी। हीअ असांजो घरु ॾिसी सघो था। ही हींअर हंधो हंधो अंदरों तमामु हिन जी सूरत हाल ख़राबु आहे। हींअर नथा वञूं अंदरि। कोशिशि था कयूं त को हिकु ॿ टेंट मिले ॿचिड़ा ॿाहिरि, जेसीं ताईं का जॻह रहण जहिड़ी थिए। हंधो वसे थी, काफ़ी हंधो टुटी पई आहे। ही बरसातुनि जी तबाही कोट सॼो मूं ग़रीब जो। ही ओभर पासो आहे मुंहिंजे घर जो, ही ओभारियो पासो। अचो त मां तव्हांखे उत्तर वारे पासे वठी हलां। घर जे उत्तर पासे हलण खां पहिरियों ही पोयों पासो कुंड, परियों ओताक जो पासो, ही पोयों बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे। ही जेको हाल ॾेखारियोमांव दोस्तो, हो परियों दुकान वरी ओरियों हाल। हेॾे पोइ हिते ज़मीननि में वॾो पाणी बीठो आहे, ॾिसी सघो था। सॼी ज़मीन पाणी आहे। ही बरसात अल्लाह साईं माफ़ी ॾिए। वॾी का कशूमत आहे, उहो रब ई करम कंदो। ही मुंहिंजे घर जो उत्तर वारो पासो, हिते को कुंड ते कमिरो ठहियलु हो कचो हिकिड़ो, उहो बि ख़तमु थी वियो। कोट बिल्कुलु पोयों ख़तमु। ही घर मुंहिंजो, ही कोट ख़तमु थी वियो। हिते कमिरो ठहियलु हो जंहिंजो हींअर निशान ई कोन्हे। मुंहिंजे बाबा साईं जी हथनि जो ठहियलु हो, इबादत गाह हो असांजी फैमिली जो। ही किचन, अल्लाह माफ़ी ॾिए। ये ओला पासो हाणे परियों जेको किचन ॾेखारियोमांव वरी ही ॾिसो मुंहिंजो दोस्तो, हिते ही छना ठहियलु उहो बि वियो। ही ढेर मटी जो ॾिसी सघो था जेको मलबो पियो आहे। ही कोट ख़तमु थी वियो। ही सॼो ॾिसी सघो था। ही कमिरो ठहियलु हो हिते, ही बि ख़तमु थी वियो। अचो मां तव्हांखे कमरे जो वरी पोयों पासो ॾेखारियां। ही कमरे जो पोयों पासो ॾिसी सघो, ख़तमु थी वियो। कोट वेझो नथो वञी सघां, कोशिशि कंदा अंदरि तव्हांखे ॾेखारियां, पर तमामु टिमे थो। अल्लाह माफ़ी ॾिए। बरसाति बि अञा हले पई थी। हेठि इन खां पोइ तव्हांखे मां परते जो मंज़रु ॾेखारियां। हीअ अंदरियों हिसो गेट खां आयो आहियां दोस्तो। हिते हाल ठहियलु हुयो कचो, टीयर ॾिसंदा हूंदो सिरूं, ही बि टही ख़तमु थी वियो। अल्लाह साईं माफ़ी ॾिए। पोयों वरी 2 कमरा ठहियलु आहे, अचो मां तव्हांखे ॾेखारियां। अवल पोयों हिसो ॾेखारियां। ही पोयों हिसो, ही कमिरो ठहियलु हो,
पेतियूं पयूं अंदरि इहो सामान टीयर गाटर सॼा किरी पिया आहिनि मथां। हीअ जेको तव्हांखे हाल ॿुधायो मूं, हीअ गेट इन लाइ थो ॾेखारियां, निशानी ॾींदो जीअं को दोस्त सम्झे त मतां को ॿिए जो घर भरे पंहिंजे नाले ते, त अहिड़ी ॻाल्हि न आहे। अलाह साईं माफ़ी ॾिए, ही ख़ुदाई कशू मता। ॾिसो पाणी बीही वियो आहे घरनि में, टीयर जेके असां कढे सघियासीं। पाणी काॾे वञे पाणी, एॾो पाणी जो मुंहिंजे घर में हिकु तलाउ ठही वियो आहे। हेठि खां ज़मीनूं ॿाहिरि तमामु पाणी में भरिजी वियूं आहिनि, काॾे वञे। हीअ दोस्तो हीअ गेट वरी हीअ ओरियो हिसो हिन कमरे जो ॾिसो, दीवारूं बिल्कुलु अटकड़े ते आहिनि। ॾिसो मुंहिंजो सामान, ॿाहिरि घिटी सॼो कोट ख़तमु हितो। दोस्तो ही हेॾी पोज़ीशन मुंहिंजी घर जी मां तव्हांखे ॾेखारी, ऐं ईअं ई सॼो ॻोठ गुल मोहम्मद ईसवाणी, तालको कंजारो, ज़िलो नौशरो फिरोज़, ईअं ई माण्हुनि जी जॻहियूं, जायूं, कोट, ओताकूं, रस्ता, अच वञ जो बि सिस्टम हींअर तमामु ख़तमु थी वियो आहे। सो मां हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि त जेके बि जंहिं ॻोठ में सरंदी वारा इंसान आहिनि, पैसे वारा इंसान आहिनि, कारोबारी इंसान आहिनि, अलाह साईं माण्हुनि खे काफ़ी गंज ॾिनो आहे। उन्हनि जे आसिरे न लॻो जेके 5 सालनि में ईंदा आहिनि हिकु दफ़ो ऐं वोट वठणु, छो जो उन्हनि लाइ उहो ॾुखियो टाइम हूंदो आहे। असां पहिरें उघाड़े निकिरी ॿचा ॿार मायूं भेणूं थियूं कढंदा आहियूं, उन्हनि में हींअर मूंखे उमेद नज़र नथी अचे। बाक़ी जेके ॻोठ में ख़ुशहाल इंसान आहिनि, उन्हनि खे हथ ॿधी अर्ज़ु आहे, निमाणो तूं पंहिंजे अज़ीज़नि जी, पंहिंजे मिटनि जी, पंहिंजे ख़ानदान जी, जेके पंहिंजे वेड़े जा ख़ानदान, उन्हनि माण्हुनि जी मालिकी कयो, उन्हनि माण्हुनि सां हथ वंटरायो, हींअर ॾुख सुख में उन्हनि सां गॾिजो। हीउ हिकिड़ो वॾो मसइलो आहे, वॾी कशूमत आहे। मींहुं अञा हले पियो थो मुंहिंजा दोस्तो, रब खां माफ़ी आहे, तौबा ताइबा गीसी आहे, ज़ारी आहे। अलाह साईं पनाह ॾींदो हर जहान खे। सो मां तव्हांखे ॿी जेका वीडियो आहे उहा तव्हांखे ॻोठ जी भरे ॾेखारींदुसि, ॻोठ में केॾी तबाहकारी थी आहे। वॾी महिरबानी पंहिंजे अज़ीज़नि जी, हिन ॾुखे टाइम ते उन्हनि जा ॿांह ॿेली थियो, उन्हनि जा हमदर्द थियो, उन्हनि जी मददूं कयो, उन्हनि जी सपोर्टूं कयो। माण्हुनि जा घर टही विया आहिनि, ॿियो कुझु न आहे। तड़ तकड़ में उन्हनि खे जेके टेंट आहिनि उहे ई ॾियारियो, त वॾी महिरबानी, लख एहसान, वॾी महिरबानी।